अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, अॼु सिंध जे उन ज़िले जी ॻाल्हि कंदासीं जंहिं वटि सदाईं बादशाहत रही आहे, भले उहो मीरनि जो दौर हुजे। उन खां पोइ वरी जेका बादशाहत आहे उहा सिंध जे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जे सूरत में हुजे। 3 सालनि ताईं 3 भेरा सिंध जो वॾो वज़ीर रहियो। उन खां पोइ साईं गौस अली शाह हुजनि, उहे सिंध जा वॾा वज़ीर रहिया। इहा बादशाहत ख़ैरपुर जे नसीब में रही, पर ख़ैरपुर जा माण्हू अॼु बि अक्सर माण्हू अॼु बि जेके ज़िंदगी जी जेके बुनियादी सहूलियत आहिनि उन्हनि खां महरूम आहिनि। गुज़िरियल केतिरे अरसे खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी वटि हुकूमत आहे, पर उन बावजूद बि ख़ैरपुर ज़िले अंदरि अनेक जेके मसइला आहिनि उहे अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। आख़िर कहिड़ा मसइला आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। मसइला हल छो न पिया थियनि, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। असांखे स्टूडियो में जॉइन किया बैरिस्टर हालार वसाण साहब आहिनि, MP आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा। उन सां अलावा टेलीफोन लाइन ते रफ़ीक बांभण साहब आहिनि, GD जा अॻवान आहिनि, उन्हनि असांखे जॉइन किया। ख़ादिम जुणजो साहब आहिनि, रिपोर्टर आहिनि असांजा, उन्हनि असांखे जॉइन किया। तव्हां सभिनी मोज़िज़ महिमाननि जी महिरबानी। अच्छा ख़ादिम, तव्हां खां शुरूआत कंदुसि। तमामु वॾो ज़िलो आहे सिंध जो, तमामु अहम ज़िलो आहे। वॾे अरसे ताईं सिंध जी हुकुमरानी बि ख़ैरपुर मां थींदी रही। अगरि मसइलनि जी ॻाल्हि कजे त कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि जेके हिन वक़्त ताईं हल न थी सघिया आहिनि, जंहिंजी ज़रूरत आहे? तव्हां ॿुधायो त ख़ैरपुर तारीख़ी सियासी मज़हबी जगह हवाले खां तमामु वॾो ज़िलो आहे, वॾे पखेड़ वारो ज़िलो आहे। तव्हांखे ॿुधायूं त ख़ैरपुर ज़िले जी जेका हिन वक़्तु आबादीअ वारी जेका सूरत हाल आहे उहा 30 लख खां वधीक जेका ॿुधाई पई वञे। ही 8 तालुकनि ते मुश्तमिल आहे। हिन में 88 यूनियन काउंसिल, 21 टाउन कमेटी, 3 म्यूनिसिपल कमेटी ऐं 1 डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे। ऐं हिते जेके बुनियादी मसइला आहिनि उहे तव्हांखे ॿुधायूं त हिकिड़ी धुर जी जेका हुकुमरानी रही आहे उहा तक़रीबन 16 खां 17 साल रही आहे। ऐं असांजे जे शहर ख़ैरपुर जा इहे बि नसीब चङा रहिया आहिनि त सिंध जो अॻूणो जेको वॾो वज़ीर सैयद क़ाइम अली शाह, उहो 8-9 सालनि ताईं CM रहियो। ऐं हुन खां गॾु बाक़ी बि हुकूमत उहा उनजी पार्टीअ जी आहे। पर जेके बुनियादी असां वटि मसइला हुजनि था, जंहिंमें पीअण जो जेको साफ़ पाणी आहे उहो ख़ैरपुर जे जेको शहर आहे 29 वार्डनि ते ॿधल आहे। 8 लख आबादी वारो शहर आहे, पर पीअण जो पाणी ऐं जेको आहे उनजी जेको बहिरान आहे उहो शिदत अख़्तियार करे वियल आहे। ऐं केतिरे अरसे खां ईअं न आहे त उहो उचे थियो आहे। ऐं वॾा वॾा मेगा प्रोजेक्ट बि उन लाइ आंदा विया, पर उहे नाकाम थिया, उहे कागज़नि जे वर चढ़ियल रहिया। ऐं नतीजे में जेको आबादी आहे शहर जी ख़ासि करे उहा साफ़ पीअण जे पाणीअ खां महरूम आहे। ऐं जेकॾहिं वरी अहिड़ी सूरत हाल पीअण जे पाणीअ जी रखबी त पूरे ज़िले जे अंदरि जेकी आहे उहा बि तक़रीबन आबादी जेका आहे उन जर जो पाणी जेको आहे खारो थी चुको आहे। माण्हू उन पाणीअ खां साफ़ पाणीअ खां महरूम आहिनि ऐं ज़िंदगी जो हानिकार जेको आहे पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त वरी हुन सां गॾु जेको तालीम जो हिकिड़ो वॾो बुनियादी मसइलो आहे त तक़रीबन 2010 तोड़े 22 जेका आफ़त वारी बरसाति पई ॿोॾ आई, उन सॼे जेके बि ख़ैरपुर ज़िले जा 2800 प्राइमरी स्कूल आहिनि, तक़रीबन 800 जे लॻभॻि मिडिल हाई स्कूल आहिनि, उन मां 600 स्कूल जा लॻभॻि जेके आहिनि उहे इंतिज़ामी नाहालीअ जे लका सबबु उहे बंदि आहिनि। जॾहिं त हीअ जेका 22 वारी जेका बरसाती ॿोॾ आई उन तक़रीबन 800 खां वधीक जेके स्कूल आहिनि उहे या त उन्हनि जी तदरीसी अमल बंदि आहे, उनजी इमारतूं डैमेज थी वियूं, उन्हनि जी जेका सहूलियत ई ॿारनि जे लाइ जेके स्कूल जे लाइ वेहण लाइ या फर्नीचर जे सूरत में उहा बि ख़तमु थी चुकी आहे। वरी जेकॾहिं ॻाल्हि कजे बुनियादी जी, तव्हां मसइला पुछिया त असांजो बुनियादी मसइलो इंसान जो इहो ई हूंदो आहे त सिहत। हाणे सिहत में उहे शयूं अचनि थियूं जेके माण्हूअ खे दवाऊं मिलनि, इलाज जूं सहूलियतूं हुजनि। हेॾो वॾो जदीद दौर थी वियो आहे। ऐं ख़ैरपुर ज़िलो तव्हां ज़िक्र कयो, असां ज़िक्र कयूं था त तमामु अहम ऐं ज़िलो आहे, तमामु जेको आहे सो सिंध जो जेको ज़िलो आहे अहम ज़िलो आहे। पर उते बि सिहत वारी जेके सहूलियतूं आहिनि उहे बि अण बराबरि जे नज़र अचनि पियूं। हाणे ख़ैरपुर जी जेका सिविल अस्पताल आहे, जेके मेडिकल जो दर्जो बि मिलियल आहे ऐं उहा काफ़ी जेका बजट बि खणी पई, पर उते सहूलियतूं जेके आहिनि उहे माण्हू सखर, हैदराबाद, नवाबशाह वञी कराचीअ ताईं वञनि था, जो सहूलियतूं न हुजण जे करे माण्हुनि खे जेका दवाऊं जेके आहिनि उहे लोकल कंपनी जूं परचेज मिलनि पियूं
अस्पतालनि में हालांकि मल्टीनेशनल कंपनी हुजनि त माण्हुनि खे वरी ॿीहर इलाज करण लाइ न अचणु घुरिजे। सिटी अस्पताल तमामु वॾी चाइल्ड अस्पताल आहे खैरपुर शहर में। उन खां सवाइ त ॿियूं अस्पतालूं 8 तालुकनि में बेसिक हेल्थ सेंटर, तालका अस्पताल रूरल सेंटर आहिनि, पर उते सहूलियतूं जेके आहिनि उहे कोन्हनि के। तव्हां थोरो महीनो अॻु में हिकिड़ो प्रोग्राम कयो हुयो जिते गेस्ट हो, ॿियो टियों ईअं हुयो हेॾो हद खां वधीक, त उन्हनि जी दवाउनि जो वरी इहो फुक़दार हो। वरी जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं त जेका मवासिलाती निज़ाम हुजे थो, जेको सहूलियतूं हुजनि थियूं सफ़री, त उन्हनि सां ई तरक़ी असां करे सघूं था। 2022 वारी बोर्ड जेको आहे सो तक़रीबन 400 जे लॻभॻि जेके रोड आहिनि, लिंक रोड जा वॾा रोड, उहे जेके आहिनि मुकम्मल तौर जेको आहे सुभाणे साहिब ख़तम थी चुका आहिनि। ठीकु आहे ख़ादिम साहिब, तव्हां सां गॾु ई रहो। अच्छा हालार साहिब, तव्हां तफ़सीलन ख़ादिम जी गुफ़्तगू ॿुधी आहे। ख़ादिम ॿुधाए थो त खोड़ मसइला आहिनि, अस्पताल में सहूलियतूं न आहिनि, पीअण जे फुटेज असांजी स्क्रीन ते हलनि पिया। अॼु बि माण्हू गॾनि गाॾनि ते इहो जेको पीअण जो पाणी आहे उहो खणी पहुचनि पिया। वॾे अरसे ताईं इक़्तिदार पीपुल्स पार्टी वटि रहियो आहे, इहे सी मसइला छो न थी सघिया आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी हियर। पाण खे ॾिसणो पवंदो त जेके 2022 जा जेके फ्लड्स हुया ऐं 2019 ऐं 20 में जेके कोविड हुयो, फ्लड्स में असांखे ॾाढो खैरपुर मुतासिर तरीन ज़िलो हुयो ऐं उन में असांजो पंहिंजो तइलको कोटजी सभिनि खां वधीक हुयो ऐं ठरी मिरवा हुयो। साईं बिल्कुलु जेकी ॻाल्हि कई, कैमली शाह साहिबु रही चुको आहे, CM गोसली शाह रही चुको आहे, जेकी बि शाह फैमिली आहे उन्हनि खे CM शिप मिली आहे, उन्हनि पंहिंजे हिसाब सां कमु कयो आहे। हिनमहिल असांखे पोएं दफ़े असां MPAs पार्लिमेंटेरियन जेकी असांजी मीटिंग हूंदी आहे उन में असां इहो ज़रूरु डिस्कस कयो होसीं त असांखे लास्ट ईयर जेकी बजट असांखे प्रोविंशियल ADP न मिली हुई, उहा डिस्ट्रिक्ट ADP मिली हुई। असां हिन दफ़े हुननि खे चयोसीं त असांखे जेकी बि तव्हां प्रोविंशियल ADP ॾींदव स्कीम, उहो असां वॉश में यूटिलाइज़ कंदासीं, जंहिंमें वाटर एंड सेवरेज थींदो आहे। बिलावल साहिब जो बि इहो ई असांखे तरजियात में शामिल आहे त जेको असांजो ड्रेनेज जो सिस्टम आहे उनखे वधीक बहितर करिणो आहे पब्लिक हेल्थ जे निज़ाम खे। त जेके बि हिन दफ़े MPAs बिलख़ुसूस, छो त MPA मां बि आहियां, मीटिंग में असां इहो डिस्कस कयो, 50% जेकी बि असांजी स्कीम्स हूंदियूं उहो असां वॉश जे ज़रिए पब्लिक हेल्थ में ॾींदासीं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॉश में वाटर बि अचे थो, जेके मिनी वाटर सप्लाई स्कीम्स, RO प्लांट बि अचे थो ऐं ड्रेनेज बि अचे थो। इहो असांजो जेकी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलेक्शन खटे आया आहियूं त माण्हुनि जूं बि हूंदियूं आहिनि, पर कुझु माण्हू एजुकेशन जे हिसाब सां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर को चवंदो त उन में फर्नीचर बि हुजे ऐं जेके स्कूल्स डिस्ट्रॉय थिया हुया, डैमेज थिया हुया। मां पाण 11 स्कूल रिहेबिलिटेट कराया हुया ऐं पाण इफ़्तिताह कया पंहिंजे हल्के में उन्हनि स्कूलनि जो। इहा ॻाल्हि बि बिल्कुलु सही आहे त स्कूलनि ते थोरी इम्पोर्टेंस घटि ॾिनी वई आहे, हालांकि बजट बि इलाही आहे। असां हिन दफ़े पार्लियामेंट्री मीटिंग में इहो बि ज़रूरु असां पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू विझोसीं त असांखे थोरी परमिशन ॾिनी वञे त असां कुझु पैसा इन में एजुकेशन सेक्टर में यूटिलाइज़ कयूं। भले तव्हां पंहिंजे हिसाब सां कमु कयो, बट मां जीअं हाणे MP आहियां, मुंहिंजो जेको हुयो मंशूर हुयो एजुकेशन ऐं हेल्थ हुयो, ऐं ऑब्वियसली मां पब्लिक हेल्थ यूटिलाइज़ कयां, पर एजुकेशन ते न कंदुमि त माण्हू जेके असां यंगस्टर्स आहिनि, जेके जंहिंजे लाइ मां होपफुल आहे, त उहे थोरो डिस्करेज थींदा। त उन जे करे पोइ CM साहिबु चयो त हर MPA जी मर्ज़ी आहे, जेके फंड असां ॾींदासीं तव्हां पंहिंजे में यूटिलाइज़ कयो। त मुंहिंजो इहो आहे त तक़रीबन मां उन में जेके 25 खां 30 स्कूल मां पाण रिहेबिलिटेट कराईंदुमि, डैमेज कराईंदुमि, उनमें फर्नीचर बि थी वेंदो। ऐं मां मज़े जी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां, हेल्थ सेक्टर मां वाहिद MP आहियां जेको मां CM साहिब ॾे जीअं ई वियुमि 6 मई 2024 में मां CM साहिब खे चयो त असांजी तालका हेडक्वाटर हॉस्पिटल आहे कोटजी, हिन खे तव्हां GIMS सां एफिलेट करायो ऐं असांजे पूरे तालके में सिर्फ़ु हिकु रूरल हेल्थ सेंटर आहे, ॿिया सभई BHU आहिनि। त तव्हां हिकु गुज़ारिश इहा आहे त तव्हां हिकु असांखे ॿियो रूरल हेल्थ सेंटर ठाहे ॾियो। त CM साहिबु चयो त हिन साल असां स्कीम्स नथा खणूं, 2025 में असां तव्हांजा इहे कमु कराईंदासीं। हिन दफ़े असांखे इहो बि चयो वियो आहे त जेके रोड सेक्टर आहे उन ते असां वधीक यूटिलाइज़ पैसा न कंदासीं। ॿिनि स्कीम्स ठीकु आहे, तव्हां कोशिशि कयो पिया पंहिंजे वित वसार, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे माण्हुनि वोट ॾिनो आहे, तव्हांजी कोशिशि हूंदी त तव्हां उन उमेदनि ते पूरा लहो। मां ज़िक्र कयो आहे त वॾे अरसे खां आख़िर छो असांजी माण्हुनि खे न को छॾियो वियो, वॾे अरसे खां इक़्तिदार, ठीकु आहे तव्हां MPA हाणे थियो, उन खां अलावा जनरली मां ॻाल्हि कयां थो त छो सही माण्हुनि जा आख़िर माण्हुनि खां वोट वरितो वञे थो, पोइ वरी कमु नथा थियनि माण्हुनि जा? ॾिसो, मां जॾहिं इलेक्शन में बीठो हुउमि, मां हिकु न्यू फेस हुयुमि पब्लिक लाइ।
तक़रीबन सिंध में सभिनि खां वधीक वोट मूंखे आहे। फॉर इंस्टेंस मुंहिंजे ख़िलाफ़ु को बि GDA जो या को कारकुन न बीठो हुयो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू असांजे हल्के में इहा हिकु पॉज़िटिव थिंकिंग आहे कि अगरि को पढ़ियलु लिखियलु माण्हू अचे थो कुझु करणु चाहे थो त माण्हू ॿी बि पार्टी वारा सपोर्ट कंदा आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि जेकी तव्हां पास्ट जी पुछो था 2008 खां वठी असां वटि हुकूमत आहे। हाणे मां तव्हांखे चई सघां थो पंहिंजे तहसील कोट जी लाइ, छो त मुंहिंजी वर्किंग उते थियल आहे सॼो कुझु जीअं मां आयो आहियां त उन में असां तव्हां ॾिसंदव रोड सेक्टर बि काफ़ी बहितरीनु हुया असांजा। असां डिग्री कॉलेज जो असां इफ़्तिताह कयो हुयोसीं। हिकु रोड ट्रैफ़िक एक्सीडेंट असां वटि थींदा हुया, उन जे साम्हूं 2022 में असांजे वालिद साहब मंज़ूर हसन साहब हुनजो इफ़्तिताह कयो, मां बि गॾु हुयुमि। असां पंहिंजी कोशिशि कंदा आहियूं। डिजिटल लाइब्रेरी मां ठाराई आहे पंहिंजे हल्के में। मुंहिंजी इहा एडवांसमेंट आहे त असां हिते कोट जी फोर्ट आहे उन लाइ मूं रिज़ोर्ट अप्रूव करायो आहे CM साहब खां। मां तव्हांखे चई सघां थो, ॿुधाए सघां थो त जेके कोट जी में असां पंहिंजे हिसाब सां कमु कया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ैरपुर तालुको बि असां वटि रहियो आहे, MNA असांजा फैमिली मेंबर्स रहिया आहिनि त उन में बि कुझु इम्प्रूवमेंट थी आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंसर्न MP MNA उहो पंहिंजे हल्के लाइ वधीक रिस्पॉन्सिबल आहे, उहो वधीक तव्हां बहितर ॿुधाए सघे। सर पंहिंजे कचहरी जो सिलसिलो जारी रहे। डॉक्टर रफ़ीक बांबण साहब आहिनि GD जा अॻवान आहिनि, उहो असां सां गॾु आहिनि। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ॾे ईंदुसि, तव्हां असांजे रिपोर्टर साथी जी गुफ़्तगू ॿुधी उन मसइला ॻणे ॿुधाया। हालात साहब चवनि था त असांजी कोशिशि आहे जारी आहे, इंशाल्लाह जेके कम आहिनि उहे कयूं पिया आहिनि, वधीक कम में बहितरी आणींदासीं। तव्हां केतिरा पुरुमीद आहियो? आख़िर सही वॾे अरसे खां इक़्तिदार हुजण बावजूदि माण्हुनि जा मसइला हल नथा थियनि, मामिलो छा आहे साईं? साईं ख़ादिम साहब जेको ॿुधायो ॾाढो घटि ॿुधायो साईं। असीं बि सॼो ॾींहुं फील्ड में आया आहियूं, ॾिसूं पिया था सॼो डिस्ट्रिक्ट ख़ैरपुर जेका आहे सा तबाह लॻी पई आहे। तव्हां त ख़ैरपुर ज़िले खे बाद में था ॻाल्हायूं, तव्हां ख़ैरपुर शहर खे ॾिसो, पीअण जो पाणी कोन्हे, रस्ता कोन्हनि, रोड कोन्हनि, बाक़ी भलियूं भलियूं बिल्डिंगियूं ठहियूं पियूं आहिनि। हॉस्पिटल जो इहो हाल आहे जो तव्हां अंदरि वेंदव त घुमी न सघंदव, एतिरी उते पंहिंजो बदबू आहे पखिड़ियल। हालांकि इहा हॉस्पिटल मेडिकल कॉलेज सां गॾु थी हले पई। मूंखे सम्झ में नथो अचे त स्टूडेंट्स वीचारा मेडिकल जा कीअं उते वेंदा हूंदा, कीअं उहे ॾिसंदा हूंदा, पंहिंजो इहो हॉस्पिटल जा वार्ड कीअं अटेंड कंदा हूंदा। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। काफ़ी सारा हिते जेके डॉक्टर्स आहिनि मूं ॿुधो आहे उहे वीज़ा ते वियल आहिनि ऐं जेको आहे सो मनपसंदि फरमाइशी ऑफिसर लॻल आहिनि। पाणीअ जी ॻाल्हि आहे, मिठे पाणीअ जी परे न आहे। ख़ैरपुर जा जेके तव्हांजा आहिनि इहे वाटर सप्लाई जा तलाउ, पाणी खणी रुगो टेस्ट करायो त उहो तव्हां ॾिसी वठंदव त पंहिंजो इहो पीअण जे लाइक़ु आहे या न आहे। ऐं शाबस आहे ख़ैरपुर जे माण्हुनि खे जेके इहो पाणी वापराइनि था या इवन उन पाणीअ सां कपिड़ा बि धोइनि था ऐं उन सां वेझनि बि था। कुझु बि कोन्हे साईं। 17-18 साल थी विया आहिनि, रुगो कागज़नि में किसो हले थो, बाक़ी कुझु बि कोन्हे। वधि में वधि बजेट अचनि थियूं हॉस्पिटल्स जे लाइ, रोडनि जे लाइ, एजुकेशन जे लाइ, सभु जेके आहिनि से उहे कागज़नि में यूटिलाइज़ थियनि थियूं, बाक़ी स्पॉट ते कुझु बि कोन्हे। वञी तव्हां ख़ैरपुर खां निकिरो, तव्हां ॿियनि शहरनि में अचो, तव्हांखे कुझु बि हुते ख़ैरपुर में नज़र न ईंदो। लोकल गवर्नमेंट त पंहिंजो ई जेका आहे सा घणो करे त इन जी सॼी डिस्ट्रीब्यूशन कराचीअ में थी वञे थी। जेकॾहिं थोरो घणो लही किसो अचे थो डिस्ट्रिक्ट में या पंहिंजो इहो यूनियन काउंसिल में, म्यूनसिपैलिटीज़ में, टाउन कमेटीज़ में, त उहो उते जेको आहे सो डिस्ट्रीब्यूशन थी थिए। कोई कमु नथो थिए, कुझु बि नथो थिए। अॻे थींदो हो जेको कुझु बि हलंदो हो, कुझु न कुझु कमु हलंदो हो, कुझु न कुझु थींदो। हेॾी सारी बजेट आहे पर उते स्पॉट ते कुझु बि कोन्हे ऐं सिर्फ़ु कागज़नि जा पेट भरिया था वञनि। डिस्ट्रिक्ट काउंसिल खणी ॾिसो, बजेट कुझु कान्हे। टाउन कमेटीज़ ॾिसो, कुझु कोन्हे। यूनियन काउंसिल ॾिसो, कुझु कोन्हे। बाक़ी हाणे दावा करण सां त कुझु न थींदो आहे न। हाणे हिन वक़्तु इहो चवण त असां अॻिते हली इहो कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में मुनासिब न हूंदो। कुझु बि न आहे। ऐं पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट सिंध खे तबाह ऐं बर्बाद कयो आहे, बाक़ी बचायो कुझु कोन्हे। हर हिसाब में जेका आहे सा तबाही आहे। कहिड़ो बि डिपार्टमेंट कहिड़ो, मां सिर्फ़ु नंढड़ो मिसाल ॾींदुमि। मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 17-18 साल थी विया आहिनि हिननि खे, त हिकिड़ी का यूनियन काउंसिल ख़ैरपुर जी ॿुधाईं जंहिंमें ज़िंदगीअ जूं सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। हिकिड़ी का बि यूनियन काउंसिल सही सो कुझु बि कोन्हे। अदा रुगो तबाही ऐं बर्बादी आहे। एजुकेशन में मनपसंदि माण्हू वेठा आहिनि साईं, तव्हांजे पंहिंजो रेवेन्यू में मनपसंदि माण्हू वेठा आहिनि। ऐं रुगो जेको आहे सो वीज़ा सिस्टम ऐं सॼो
फरमाइशी सिस्टम थो हले पियो, कुझु बि गवर्नमेंट नाले जी का शइ कान्हे, लॉ एंड ऑर्डर दबाव आहे, का शइ उहा न आहे। चई बीठा आहियूं असां, इहो रिक्वेस्ट करे बीठा आहियूं त बाबा इहे जेको महिराण आई हुई आहे इन ते रुगो हेवी ट्रैफिक बंदि कयो, उहा नथी थिए, उहा पे थी हले। न डीसी जो उन ते कंट्रोल आहे, न नवाबशाह वारे डीसी जो, न ख़ैरपुर वारे डीसी जो, न एसपी नवाबशाह वारे जो, न एसपी ख़ैरपुर वारे जो, उहा हले पई थी। ऐं उन सां खोड़ सारा ब्लॉकेज अचनि था ऐं माण्हू दरपदर ते था थियनि। बाक़ी हाणे हेल्थ जेका आहे, मां बि डॉक्टर आहियां, रहियो आहियां, ऐं हेल्थ नाले जी का शइ कान्हे। सिंपल सी ॻाल्हि आहे पंहिंजो इहो, जेकॾहिं तव्हां कंहिं बि हॉस्पिटल जे ॿाहिरि मेडिकल स्टोर घणा ॾिसो, सम्झी वञो त हिन अस्पताल में दवा नथी मिले, सरकार जी तरफ़ां नथी मिले, मरीज़ पाण परचेज था कनि, उहो गंबट हुजे, उहो ख़ैरपुर हुजे, किथे बि हुजे, माण्हू पाण पे था परचेज कनि। सही आहे। BHU में त अॼु ॾींहं ताईं हाणे जेका आहे सा हिकिड़ी पैरासिटामोल जी टेबलेट कोन थी अचे, इहा हालत आहे BHU जी। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हां असां सां गॾु ई रहो। हलार साहब, डॉक्टर साहब त खोड़ शयूं घणे ॿुधायूं, हाईवे आहे उते ट्रैफिक बंदि नथा कराए सघो तव्हां, उनखां अलावा वॾी ॻाल्हि कई आहे त भई हिकिड़ी का यूनियन काउंसिल ॾेखारियो, हिकिड़ो को इलाइक़ो ॾेखारियो त तव्हां को कमु कराए सघिया हुजो, कॾहिं आख़िर छो थी तव्हांखे? असल में असांजो कुलीग आहे रफ़ीक मोहम्मद साहब, हू GDA खे रिप्रेज़ेंट था कनि पंहिंजे हिसाब सां। ईअं जीअं सही ॻाल्हि कई, ईअं बिल्कुलु ईअं बि न आहे त सफ़ा कुझु न कमु थियलु हुजे। उन में मां 5 साल में आयो आहियां, मूंखे पाण ख़बर आहे त मां टेक्निकल इंस्टीट्यूट थो ठारायां, गेम्स जी एफिलिएशन थो करायां, कोड जी रिज़ोर्ट थो ठारायां, असांजा जेके बि शाहनवाज़ पंपिंग स्टेशन आहे, त ॿिया जेके बि ऑलरेडी जेके पास मूंखे रही चुका आहिनि, त उन्हनि जी बि काफ़ी सर्विसिस हूंदियूं। हाणे मसलन साईं चए थो त हिकु का UC ॿुधायो जंहिंमें स्कूल बि हुजे, एजुकेशन बि हुजे, हेल्थ बि हुजे, त मुंहिंजे घर जी UC आहे, UC जिसकर असांजी कोडिजी में साईं किथे बि चए त मां साईं खे ॾेखारण लाइ तयारु आहियां। हा, इहो न आहे त मां 100% चवां थो त 100% बिल्कुलु हर शइ अवेलेबल हूंदी, बट 70 to 80% मां पाण छो त विज़िट कंदो आहियां, सरप्राइज़िस विज़िट कंदो आहियां, मूंखे ख़बर आहे त उते कीअं सिस्टम हले थो। असांजी बिल्कुलु इहा सख़्तु मना थियल आहे त वीज़ा सिस्टम असां वटि तालके में न हलंदो, छो त मां MP आहियां पंहिंजे तालके कोडिजी जो, त मूंखे उन जा जेकी बि आवाम आहे, 4,26,000 मुंहिंजी पॉपुलेशन आहे मुंहिंजे कोडिजी, 16 यूनियन काउंसिल्स आहिनि, 3 टाउन कमिटीज़ आहिनि, त मां पोइ पंहिंजे तालके खे मॉनिटर कंदो आहियां, हर MP MN जीअं तव्हां चयो। ऐं ऑब्वियसली जीअं सही ॻाल्हि कई, वाटर टेस्ट कयो या छा जेकी बि ॻाल्हि कई, पाणी सही न आहे, साफ़ु न आहे, साईं पंहिंजे हिसाब सां साईं जो तालुक़ु आहे फैज़गंज सां, मुंहिंजो आहे कोडिजी सां। मां इवन जेकी असांखे पोइ दफ़े डिस्ट्रिक्ट ADP मिली, उन में मूं तक़रीबन 80% वाटर सप्लाई जी स्कीम्स ॾिनियूं, छो त मूंखे माण्हुनि जी ख़बर आहे रोड वरी बि बहितर आहिनि, कुझु हालात आहिनि, पेवर लॻी थो वञे घर में, मिनी वाटर सप्लाई स्कीम जेसि ताईं न हूंदो, इहो असांजे वरी पोइ बीमारियूं थी वञनि, हेपेटाइटिस B, C, पानी जी अशद ज़रूरत आहे, त असां वटि को कोडिजी में एॾो इशू न आहे। बाक़ी जे सही ॻाल्हि कई डिस्ट्रिक्ट काउंसिल जी, यूनियन काउंसिल जी, उहो साईं उन जी वरी उतो जी रिप्रेज़ेंटेटिव जी ज़िमेदारी आहे त हू केतिरो कमु वठे थो पंहिंजी यूनियन काउंसिल टाउन कमिटीज़ जो। ऐं जे मुंहिंजो तालुका कोडिजी आहे, असां सोलर विराए छॾिया आहिनि पंहिंजे टाउन में, यूसिन में, कंहिं सिलाई मशीनूं विरायूं आहिनि, कंहिं कुझु कमु विरायो आहे, असां पाण निगरानी पाण था कयूं। ऑब्वियसली असां त चवंदासीं त एटलीस्ट ॿीहर बि असांखे इलेक्शन में वञिणो आहे, 2029 में इलेक्शन जॾहिं बि थिए, असां चवंदासीं असांजो होमवर्क कंप्लीट हुजे, ऐं जेके माण्हू जी शिकायतूं आहिनि 24 कलाक असां माण्हुनि सां राब्ते में हूंदा आहियूं। ज़रूरी इहो बि हूंदो आहे त 15 ॾींहं मां कराची, 15 ॾींहं मां ॻोठ, पब्लिक रिलेशनशिप हुजे माण्हुनि सां। बाक़ी पीपल्स पार्टी ऑब्वियसली जेके पुराणा कम थिया आहिनि, फ्लड्स खां पोइ कुझु डिस्ट्रॉय बि थिया, डैमेज बि थिया, कुझु उन ते हाणे असांखे पोएं साल ADP इन करे न ॾिनी वई त जेके पुराणा कम आहिनि उहे मुकमल थियनि, ऐं उहे हिन साल जून में सॼी हुनजी बजट बि थी वेंदी, उहो मुकबल बि थियणु खपनि, थी बि वेंदा। बाक़ी असां जेको आहे फॉर इंस्टेंस मां तव्हांखे हेॾो मिसाल एग्ज़ाम्पल ॾिनो त गिम्स हॉस्पिटल मां पंहिंजे तालके हेडक्वार्टर में एफिलिएट कराई आहे, त उन जा बि हाणे असांखे पाण उहो रिस्पॉन्सिबिलिटी वठणी पवंदी। डॉक्टर साहब चयो त मेहरान हाईवे तां हीअ जेको हैवी ट्रैफिक आहे, तव्हां घटि में घटि हुकूमती जमात सां तालुक़ु आहे तव्हांजो, एतिरो त कराए सघो। डॉक्टर खे अॼु असांजे प्रोग्राम इहो यकीन त ॾियारियो त हीअ जेको हैवी ट्रैफिक रफ़ीक मोहम्मद साहब बिल्कुलु सही चयो। असल में छा आहे, मेहरान हाईवे इहो हाणे असांजो कमु न आहे, इहो पुलिस जो कमु आहे। SSP अगरि नथो कराए सघे त SSP लेटर लिखे होम सेक्रेटरी ॾे, होम सेक्रेटरी पोइ अॻिते कमु थींदो। असांखे त इन्हनि शइ में इन्वॉल्व नथा कनि न, इहो त हाणे उनजो पंहिंजो मसइलो आहे त छो थी थिए, असांजी गाॾियूं त कोन थी वञनि उन रस्ते खां। अच्छा डॉक्टर साहब, साईं चए थो मुंहिंजे ॻोठ जी यूनियन काउंसिल मां ॾेखारे सघां थो जंहिंमें तक़रीबन 80% जेके सहूलियतूं आहिनि उहे मौजूदु आहिनि। हिकिड़े तालके में जे साईं इहा हूंदी, मां मञा थो थी सघे थो हुजे, मां त न ई कंदुमि, पर
हालात चवे थो मुंहिंजो नंढो आहे मां चवे थो हालात त मां चवां थो बाक़ी तव्हां डिस्ट्रिक्ट ॾिसो सॼो डिस्ट्रिक्ट असीं ॻाल्हायूं था पूरे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि थो करे न डिस्ट्रिक्ट में किथे बि का अहिड़ी यूनियन काउंसिल तव्हांखे न मिलंदी फैज़गंज जो त वीचारे जो अहिड़ो हाल आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां मीरवा जो अहिड़ो हाल आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां 2022 खां रस्तो जेको आहे सो मेन रस्तो मीरवा तालुके जो बंदि आहे 2022 खां वठी बोर्ड वारे ज़माने खां वठी जिथे तालुका सब डिवीजन आहे ठरी मीरवा ऑफिसर जज ॿिया डेली उतां टपनि था जेको उतां ढोरे खां हालत आहे उहा तव्हां पाण जेकॾहिं केॾा तव्हांजो वञण ते त ॾिसी वठो कंहिं बि क़िस्म जो को बि जेको आहे सो अवामी कमु नथो थिए सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कागज़नि जो पेट भरिजे थो बाक़ी कुझु बि नथो थिए कहिड़ो बि डिपार्टमेंट खणी वठो हिकिड़े कंहिं डिपार्टमेंट को ॿुधाए त बाबा असांजो कमु जेको आहे सो सही तरीक़े सां थो हले ऐं असांजूं सभु बजट जेके आहिनि से सही नमूने यूटिलाइज़ थियूं थियनि काथे बि न अच्छा हालार साहब ही जेके मिसाल तौर तव्हांजो जेको तक आहे तारीख़ आहे उनखां अलावा बि पार्टी असांजो हिस्टोरिक तक आहे कोट जी तालुके पार्टी क़यादत त इहो न थींदो आहे त भई कमनि कारनि ते को MPS खां को पुछाणो त भई हेतिरे अरसे खां के माण्हू इक़्तिदार में रहनि था उनखां पोइ उन्हनि खे फंड्स बि पार्टी ॾिए थी त इहो पुछाइण वारो को कुझु आहे अहिड़ो सही पोएं साल तव्हांखे मां अगरि अर्ज़ु करे वियुमि त असांखे प्रोविंशियल ADP न मिली हुई जॾहिं असां आया हुआसीं हिन दफ़े चवंदा असांखे ॾींदा ऐं जॾहिं हिन दफ़े ॾींदा त ऑब्वियसली असांखे उन फॉर्म में सभिनी MPS खे इक्वल ॾींदा उन में इहो सिर्फ़ु रिक्वायरमेंट आहे त 50% तव्हांखे पब्लिक हेल्थ में ॾियणी आहे जंहिंमें तव्हांजो वाटर सेवरेज मिनी वाटर RO अची थो वञे बाक़ी 25% हर कंहिंजी मर्ज़ी आहे ऐं मां छा कंदुमि मां एजुकेशन में यूटिलाइज़ कंदुमि मां कोशिशि कंदुमि त हिकु हेल्थ सेक्टर में कुझु अमाउंट यूटिलाइज़ कयां त उतों जे माण्हुनि जी को 10 बेडेड हॉस्पिटल ठारायां उतों जे माण्हुनि जी हर 3-4 यूनियन में हिकु को फैसिलिटी हुजणु खपे उहो हर MPA जी आहे साईं रफ़ीक साहब बि रहियो आहे पॉइंट में उनखे ख़बर हूंदी त हुननि किथे पैसा यूटिलाइज़ कया हर MPA जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असांखे पार्टी न कंदी आहे असांखे आवाम कंदो आहे 5 सालनि खां पोइ त सर हीउ कमु थियो हीउ कमु न थियो तव्हां असां सां हीअं न मिलियो हीउ तव्हांखे फ़ोन कयोसीं तव्हां कयो या न कयो त ऑब्वियसली असां आवाम सां असांजो आहे जवाबु ॾे उन्हनि सां आहियूं बट मुंहिंजी पंहिंजी कोशिशि हूंदी जेके मूं प्रोमिसिस कया आहिनि उहे मां फुलफिल कयां ऐं खैरपुर तालुके जा अलॻि आहिनि रिप्रेज़ेंटेटिव किंगरी जा अलॻि आहिनि फैज़गंज जा अलॻि आहिनि ठरी मीरवा जा अलॻि आहिनि गंबट जा अलॻि आहिनि उहो पंहिंजो कमु कंदा हूंदा मां पंहिंजो कमु कंदो अच्छा हालार साहब हिकु ॿी ॻाल्हि आहे त इहा इतला बि आहिनि त जेका सियासत आहे खैरपुर जी उहा DC SSP रखाइण वारे मामले में सभु इंगियल आहिनि ऐं रियल जेके मामलात आहिनि अवामी मामलात आहिनि उन तरफ़ ध्यानु नथो ॾिनो इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त SSP कंहिंजो रखियलु आहे DC कंहिंजो रखियलु आहे मां 2 साल अॻु में चयो इंटरव्यू में त असां नथा चाहियूं त असां को पुछो वञे पंहिंजे तरफ़ूं अचनि जेको बि हुकूमत सम्झे न तव्हांजो अगरि मुमकिन आहे तव्हांजो न हुजे लेकिन इन टाइप जी बि मां चवंदो आहियां त ख़ासि करके हेल्थ सेक्टर में न हुजे हेल्थ में जेको हूंदो आहे न अमूमन मां छो कंहिंखे फ़ोन कयां त साईं हीउ मुंहिंजो माण्हू अथव हिनखे बेड ॾियो पाण वञे मेरिट ते थिए न वधीक हेल्थ खे वधीक ॾिसंदा SP बि पंहिंजो अचे इम्पार्शियल अचे DC बि इम्पार्शियल अचे तॾहिं बहितरी थींदी न हाणे मां UK में रही आहियां उते बि असां ॾिसंदा आहियूं त सॼो कुझु मेरिट लिस्ट ते थींदो आहे त इहो हिमल को ईअं कोन आहे जेकी तव्हां ॻाल्हि कयो था हिमल फ्री एंड इम्पार्शियल आया आहिनि जेके बि आया आहिनि असांजो SSP उर्दू स्पीकिंग आहे DC असांजो सिंधी स्पीकिंग आहे पंहिंजा ई आहिनि सभई असांजो कमु आहे त अगरि कोई जाइज़ कमु आहे त उहो असां हुनखे ॿुधाईंदा आहियूं पोइ हू ॾिसंदा आहिनि त थी सघे थो ठीकु आहे नथो थी सघे न अॻु में इहो हूंदो कल्चर त SP हुनजो DC हुजो उनमें काफ़ी इख़्तिलाफ़ात थींदा ऐं असां चाहियूं नथा त अहिड़ो थिए को अच्छा ख़ादिम सर असां सां लाइन ते आहे उन सां बि थोरो ॻाल्हाइनि अच्छा ख़ादिम इहो ॿुधाइजो अगरि तव्हां हलार साहिब जी गुफ़्तगू बि ॿुधी आहे तव्हां जेको आहे रफ़ीक बामट साहिब जी गुफ़्तगू बि ॿुधो पिया तव्हां ॿुधायो अगरि रियल बुनियादनि ते चई सघूं पाण त पीपल्स पार्टी खैरपुर ज़िले अंदरि सॼे ज़िले जी पाण अगरि ॻाल्हि कयूं त को मिसाली का अस्पताल क़ाइमु करे सघी आहे को अस्पताल अगरि सिहत जी तव्हां अगरि मुख़्तसरनि ॿुधायो अगरि तफ़सीलनि हाणे अगरि सिहत जी ॻाल्हि कजे त छा सूरत हाल आहे हा बिल्कुलु बैरिस्टर साहब खे बि ॿुधोसीं ऐं डॉक्टर रफ़ीक साहब खे बि ॿुधोसीं ॻाल्हि इहा आहे त हिते जेको आहे सिहत जे हवाले सां का वॾी हिकिड़ी शइ जीअं मुतारफ़ थिए जीअं सिंध में नज़र अचे उहा तव्हां पाण हाणे सिंध खे ॾिसो पिया स्क्रीन जे हिसाब सां त हिते एॾी शइ हालार साहब मूंखे आस्ते ॿुधायो त गिम्स अस्पताल असांजो मिसाली अस्पताल आहे खैरपुर में जेको आहे सो हुनजो ज़िक्र पंहिंजो बिलावल साहब बि कंदो रहियो आहे पर उते बि कुझु आङुरियूं खजंदियूं आहिनि त भई हिते कुझु मंज़ूर नज़र शयूं आहिनि
ठीकु आहे, पर असां चऊं था त हेडक्वार्टर ज़िले जो जेको आहे ख़ैरपुर आहे उते जेके हाणे तव्हांखे ॿुधायां त सिविल अस्पताल जेके मेडिकल जो दर्जो बि आहे रोज़ानो 6000 हुनजी OPD आहे। वन साहिब एॾी 6000 OPD हुजे ऐं उते सहूलियतूं जेके जीअं गिम्स जो मिसाल ॾेई सघो था, ज़ाहिर आहे डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहिबु उते कमु करे पियो, चङी नमूने वधीक हिननि खे हुनखे वाच कनि पिया, पर हिते असां वटि जेका आहिनि जेका सिविल अस्पताल जे 5-6000 जिन जी OPD आहे, सिटी अस्पताल ॿारनि जी तमामु वॾी अस्पताल आहे ऐं लेडी बिल्डिंग अस्पताल आहे जेका तमामु वॾी अस्पताल आहे जेका औरतुनि वारी आहे, अंग्रेज़ दौर खां वठी आहिनि उन्हनि जे नालनि सां, त उन्हनि वटि सहूलियतुनि जी जेका आहे न अनाथ आहे, एॾी अनाथ आहे जो उते दवाउनि जी खोट आहे, उते इलाज जी सहूलियतूं न आहिनि, दवाऊं लोकल कंपनियुनि जूं उते परचेज हलनि पियूं, जंहिंजे करे माण्हू सफ़र करे पियो। ॿी वॾी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी मां शेयर कंदो हलां त सुभाणे साहिबु 2022 जेका बरसाती आफ़त आई जंहिं ॿोॾि वारी सूरत हाल अख़्तियार करे वई, ख़ैरपुर ज़िलो छड़ो न पर सॼी सिंध में जेका उहा तबाही आई ऐं उन तबाही जो कारण जेको आहे असां वटि स्कारप ड्रेन जेके हुया, जेके नाला हुया उन्हनि ॾिना, छो त नालनि जूं न खाटियूं थियल हुयूं, न उते जेके पंपिंग स्टेशनियूं हुयूं वर्क कनि पियूं, न उते जेको आहे उन्हनि जी जेका देखभाल थी, जंहिंजे करे उहे नाला जेके आहिनि उन्हनि इलाइक़नि खे तबाह कयो, शहरनि खे तबाह, इवन ख़ैरपुर सिटीअ खे बि नालनि जेको जमा पंहिंजो त उन ते स्कारप ते अञा ताईं कंहिं बि क़िस्म जो कमु न पियो थिए, मथां वरी मॉनसून पई अचे त इहा इलाही जेको बर्बादी जो सामान खयूं। ठीकु आहे। अच्छा हालार साहिबु यकीनन असां तव्हां यकीन सम्झी सघूं था तव्हां पंहिंजे वित वसार जेको तव्हांजो कमु आहे उहो तव्हां कंदा हूंदो, ज़रूरु कंदा हूंदो, पर हीअ जेका ख़ादिम चए थो त भई अस्पताल आहे जहिड़े बि हाल में घटि में घटि तव्हांजी हुकूमती जमायत सां तव्हांजो तालुक़ु आहे, एतिरो यकीनी बणायो त उन में को दवाऊं जेके आहिनि उहे त प्रॉपर माण्हुनि खे मिलनि। ॾिसो उन ॾींहुं मिनिस्टर हेल्थ जो विज़िट हुयो ख़ैरपुर में, जेको हीउ कैनाल वारो इशू थी वियो त उहो पोस्टपोन थी वियो, मां ई हुनखे रिक्वेस्ट कई त तव्हां ख़ैरपुर में अचो था, ॾिसो तव्हां एटलीस्ट ईंदव, हर 2 महीननि में ईंदव त हितां जा जेके MS जेके हुननि पंहिंजे हिसाब सां कीअं बयान जेके आहिनि त उहे उन्हनि ते थोरो थींदो। हाणे मसइलो अगरि मां कंहिंखो फ़ोन करे पुछां त मूंखे मच्छरदानी खपे त मच्छरदानी चवंदा कोन्हे असां वटि, त इहो सिलसिलो हले थो। ऐं ॿी जेकी सही जेकी ॻाल्हि कई सिवनाले जी, सिवनालो बिल्कुलु हाणे असां हिनखे 3 महीना अॻु में ॿुधाईंदा आहियूं त खाटी करायो, पोएं साल बि ॿुधायूं था, हिन दफ़े बि असां हिनखे रिटन में एप्लीकेशन ॾिनी त सिवनाले जी खाटी करायो, बट इहा सुठी ॻाल्हि आहे त शाहनवाज़ पंपिंग स्टेशन असांजी मंज़ूर थी ऐं सोलराइज़ेशन मूं 4 पंपिंग स्टेशन करायूं, छो त कॾहिं बिजली आहे न आहे त सोलर ते त कमु हले, त असांजी त मुंहिंजी जेकी आहे, मां CM साहिब सां बि मुंहिंजो आहे, डायरेक्ट अज़ीज़ सां बि आहे, सभिनी सां आहे, मां कोशिशि इहो कंदो आहियां त जेको जाइज़ कमु आहे, जेको पब्लिक जेको फ़ाइदो थिए, जीअं तव्हां का बिल्डिंग तव्हां चओ था जीअं नज़र अचे या सोलराइज़ेशन जो थिए, त उहो मां हुनखे चवंदो आहियां त मूंखे इहो कमु तव्हां करे ॾियो त ताकी आवाम उतां जी ख़ुशहाल। सही। अच्छा रफ़ीक साहिबु तव्हां ॾे ईंदुसि, तव्हांजे अगरि तक जी ॻाल्हि कयूं, ख़ैरपुर सॼे ज़िले जी ॻाल्हि त बिल्कुलु यकीनन असां कयूं पिया, पर अगरि तव्हांजी तक जी ॻाल्हि कयूं, छा सूरत हाल आहे साईं हुते? साईं मुंहिंजे तक जी ॾाढी बुरी हालत आहे जी, ऐं हुते जेको आहे सो कुझु कोन्हे, PHU ख़तमु आहिनि, PHU जी उते नालो निशान कोन्हे, न को उते डॉक्टर आहे। मुंहिंजी तालके हॉस्पिटल आहे पकाचांग में, ऐं जेको आहे सा उते डॉक्टर जेके आहिनि घटि में घटि 5-8 डॉक्टर आहिनि जेके वीज़ा ते वियल आहिनि। सही। ऐं उते को बि एम्बुलेंस कोन्हे, हालांकि पकाचांग खां तक़रीबन 80 किलोमीटर नवाबशाह ऐं 80 किलोमीटर ख़ैरपुर आहे, असां विच ते आहियूं, उते कंहिं बि क़िस्म जी एम्बुलेंस कोन्हे ऐं पंहिंजो का बि उते सहूलियत कोन्हे। रोड असांजो आहे जीअं ब्लॉक लॻो पियो हूंदो आहे, जो प्राइवेट गाॾी करे माण्हू काथे पहुचणु चाहे, हाणे त रस्ते में हिकिड़ी पुल भॼी पई आहे, उनजो कमु बि नथो थिए, ट्रैफिक मां हाणे पाण उते फासी पियो, SDM खे फ़ोन कयुमि त बाबा इहो रस्तो त खोलायो, चई ताईं असां चई बीठा आहियूं इहो रस्तो बंदि नथो थिए। PHU नाले में आहिनि, काथे त PHU जो नालो आहे पर उते बिल्डिंग ई कान्हे, उन्हनि जे रिपेयर जा पैसा काॾे था वञनि, मेंटेनेंस जा पैसा काॾे था वञनि, का ख़बर कान्हे। स्कूल जेके आहिनि, स्कूल जा ऑफिसर जेके आहिनि उहे फरमाइशी वेठा आहिनि, स्कूलनि जी हालत तमामु ख़राबु आहे। कुझु स्कूल जे नाले ते माण्हू उते जेके छोकिरा आहिनि ॿार आहिनि वीचारा पट ते ऐं बग़ैर छत जे वेठा आहिनि, पाणीअ जी सहूलियत त परे रही, छत ई कोन्हे। सो विज़िट कयो जेको आहे सो
बदलनि जा पेट भरिजी था वञनि ऐं जेको आहे सा लोकल गवर्नमेंट पब्लिक हेल्थ तव्हां ईअं खणी चओ त डिपार्टमेंट ई हाणे कोन्हे उनजी उते ई विंड व्यस्त थी वञे बसि इहे महीने जे तारीख़ुनि में पाण में गॾजनि था ऐं पंहिंजो इहो जेके इहे टाउन ऑफिसर्स आहिनि या इहे जेके ऑफिसर आहिनि चेयरमैन वज़रात उहे उते ई विंड व्यस्त करे ऐं पैसा हज़म करे था वञनि ऐं स्पॉट ते कुझु बि कोन्हे सही आहे ठीकु आहे अच्छा आख़िर में हालार साहब तव्हां ईंदुसि तव्हां ॿाहिरों पढ़ी आया आहियो ऐं यकीन नौजवान बि आहियो तव्हांजो पहिरियों चकर आहे छा इहा उमेदु करे सघूं था त ॿीहर जॾहिं पाण वरी मिलूं ॿिए चकर त घटि में घटि तव्हांजे इलाइक़े में सूरत हाल बहितर हुजे अस्पतालनि जी सूरत हाल बहितर हुजे मिसाली कुझु शयूं हुजनि जेके पाण माण्हुनि खे ॾेखारे सघूं साईं बेसिकली मां तव्हांजो 1 मिंट वठंदुमि जॾहिं मां इलेक्शन मैनिफेस्टो में वियुमि त मुंहिंजो 4 पॉइंट एजेंडा हुयो हिकु हुयो एजुकेशन ॿियो हुयो हेल्थ टियों हुयो वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स ऐं चोथों हुयो डिजिटल लाइब्रेरी कंप्यूटर साइंस ऐं माण्हुनि जे लाइ को इंफॉर्मेटिव नॉलेज मां ॾेई सघां हाणे असल में एजुकेशन मां तव्हांखे जीअं अर्ज़ु कई हिनमहिल जेको बि बजट मिलंदो उनमें मां पंहिंजा 20 खां 25 स्कूल लिखी छॾंदुमि जिथे रिहेबिलिटेशन जी ज़रूरत आहे डिजिटल लाइब्रेरी ऑलरेडी CM साहब असम्बली उहा मूव कई आहे मुंहिंजी कोडी जी किलो असांजो हिस्टोरिकल आहे उते म्यूज़ियम बि ठहियलु आहे उनजे मथे फ्लोर ते मूं हुनखे चयो ऐं ईअं ई वोकेशनल ट्रेनिंग कोर्स आई ज़ेपटेक वारी टीम आई मुंहिंजे हल्के में उहा ॾिसी आहे 6 एकड़ ते वॾो पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट ठहियलु आहे ख़ाली बिल्डिंग पई आहे उहा ॾिसी आहे उन्हनि चयो त असां हिनखे अॻिले साल ताईं टेकअप कंदासीं ऐं ईअं ई जे डिजिटल लाइब्रेरी तव्हांखे चयो ऑलरेडी अप्रूव थियो आहे मां चवां पियो त असां हिकु साइंस फेयर कराईंदासीं डिसंबर में मां पंहिंजो करायो फेस्टिवल पंहिंजे तालके में त ताकी उन में असां हिकु गेम्स बि करायूं ॿियो नॉलेज वारियूं मिसाल MCQs थी आहे क्विक नॉलेज माण्हुनि खे मिले स्टूडेंट्स खे मिले असां हिकु पंहिंजे लेखे इहो बि ऐलान कयोसीं त जेके बि असांजा 10th ग्रेड में मैट्रिक में जेके नंबर 1 ईंदो उनखे असां स्कॉलरशिप ते मोकिलींदासीं मां पंहिंजे हिसाब सां मां पंहिंजी थिंकिंग हुई उन हिसाब सां ऐं ज़ाहिरी ॻाल्हि असां 2024 में 8 फरवरी ते इलेक्शन विझी करे 24 फरवरी ते हलफ़ खयो आहे असांखे 1.25 साल थियो आहे इनशाला तव्हांखे हिन बजट खां पोइ बि काफ़ी तव्हांखे बहितरी ठीकु आहे वॾी महिरबानी जेको आहे त हालार वसाण साहब तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु डॉक्टर रफ़ीक बांबड़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु ख़ादिम जुड़ेजो साहब तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे हालार साहब पूरो बि ॾियनि त जेके इलाइक़े जा मसइला आहिनि उहे तरजीह बुनियाद ते हल कंदा पर डॉक्टर रफ़ीक साहब इन ॻाल्हि ते तव्हां उनजी गुफ़्तगू जो चवणु हो त ख़ैरपुर ज़िले अंदरि जेके बुनियादी मसइला आहिनि जेके इक़्तिदार जन वटि आहे उहे हीअ जेके मामलात आहिनि हल न करे सघिया आहिनि उमेदु आहे त ख़ैरपुर ज़िले जे माण्हुनि खे जेके ज़िंदगी जी बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे सरकार मुहैया कंदी अॼु हिन पिणु सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अला वाहे।